न्यू फौजदारी थाने जी हद गड़ी यासीन रोड ते अच्छी मस्जिद भरसां तेज रफ्तार चिंची रक्षा ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में शिकारपुर जो रवासी कॉलेज जो शागिर्द इमरान संजरानी थॾे ते ई फौत थियो ऐं चिंची ड्राइवर असलम ऐं नियाज़ सख़्त ज़ख़्मी थी पिया, जंहिंजो इतला न्यू फौजदारी पुलिस खे ॾिनो वियो ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल आंदो वियो, जिते ज़रूरी कार्रवाइनि बाद लाश वारसनि हवाले कयो विया ऐं डॉक्टर इम्तियाज़ हुसैन मेमण ॿुधायो त ॿिन्ही ज़ख़्मियुनि जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं वाक़िए जो को बि केस दाख़िल नाहे थी सघियो। अब्दुल हादी सुमरो, सोनी सिंध न्यूज़, शिकारपुर।